तव्हांजे घर में रिश्तेदार मेहमान थी अचनि, जेकॾहिं माली हालात ख़राब आहिनि त कर्ज़ खणी बि उन्हनि जी ख़िदमत कजे। जीअं कर्ज़ खणी ख़िदमत बि करे न त रब जो शुक्र बि अदा कजांइ त ए मुंहिंजा रब अल्हम्दुलिल्लाह मूं गुनाहगार जे घर में मेहमान आया। जेकॾहिं उहे मेहमान अलविदाई करे तोखां हली बि वञनि त रब जे आॾो हथड़ा खणजांइ त ए मुंहिंजा अल्लाह, मतां का मूंखां ख़ता थी हुजे, मां इन महिमाननि जी ख़िदमत सही तरीक़े सां न कई हुजे, तूं रब गवाह आहीं, तूं ॾिसण वारो आहीं, मूंखे माफ़ु कजांइ, मां लाचार आहियां, मां बेबस आहियां, मतां मां उहा ख़िदमत न करे चुको आहियां जेका मूंखे करणु घुरिजे। त रब पाक इन तुंहिंजी दुआ खे ॾिसी मलाइकनि खे चवंदो आहे, काफ़िले मलाइकनि, उन काफ़िले में 1000 मलाइक बि अची थो सघे। 1000 मलाइकनि खे चवंदो आहे त ए मलाइको, जेतिरी जेतिरी तव्हां में ताक़त आहे न ओतिरी ओतिरी रहमत उन बंदे जे घर में पहुचायो। हे अल्लाह जा प्यारो, रब तव्हांजे मथां सलामती नाज़िल करे। हिन ॻाल्हि खे नज़रअंदाज़ न कजो। बेहाल आहियो, माली तंगी में परेशान आहियो, फिर भी चओ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, कुल शै ख़ैर, कुल शै जो ख़ैर, अल्हम्दुलिल्लाह। हाँ, अल्हम्दुलिल्लाह। वो जेके तव्हांजे कुलनि ते इहे मलाइक वेठा आहिनि न, ये फजर जो नवा ईंदा न, मगरिब जो ये वीचारा लही वेंदा। जेके फजर जो ईंदा आहिनि, सुबुह फजर खां वठी वेंदे मगरिब ताणी जेके तव्हांजा अमाल हूंदा आहिनि उहे खणी वेंदा आहिनि अल्लाह जी बारगाह में। जेकॾहिं तूं माली हालातनि में ख़राब आहे फिर बि अल्लाह जो शुक्र अदा थो करे त रब जे आॾो उहे मलाइक रोई करे चवंदा आहिनि त हे ख़ालिक़ अकबर, असां जे इंसान जे कुलनि खां निकिरी तो रब जी बरकत तो रब जे तरफ़ आया आहियूं, मुंहिंजा अल्लाह उन इंसान जा हाल भला न थई फिर बि तुंहिंजो शुक्र अदा करे थो। त अल्लाह पाक उन मलाइकनि खे फरमाईंदो आहे त हे मलाइको, मुंहिंजो बानो जेकॾहिं माली हालातनि में परेशान आहे फिर बि मुंहिंजो शुक्र अदा थो करे, मां उन जो अजर वॾो लिखियो आहे। जॾहिं उहो अजर मां तव्हांजे हथों ई पहुचाईंदुमि त उहो बंदो तव्हां पाण ख़ुदि ॾिसंदो त ख़ुशी में बि मूं रब जो शुक्र अदा कंदो। जेकॾहिं माली हालातनि में परेशानी आहे, हर हाल में चओ अल्लाह अल्हम्दुलिल्लाह, आहे बि वाह वाह त नाहे बि वाह वाह, कुल शइ ख़ैर, माना कुल शइ जो ख़ैर आहे मुंहिंजा अल्लाह। तूं हिन नसीहत ते अमल कर। सुबुह जो निंड मां उथे, ॿियो कुझु बि न, गुरड़ी करे खट ते वेही करे अल्हम्दुलिल्लाह जी तस्बीह पढ़जे। तूं पंहिंजी तक़दीर बदिलजंदे न ॾिसे, मां ज़िंदा हुजां, जेका वणी मुंहिंजे मुंहं ते कारो तओ घुमाइजांइ, मरी वञा मुंहिंजी क़बर ते लानत ॾिजांइ त इहा ॻाल्हि तुंहिंजी ग़लति हुई। तूं आज़माइजांइ, ख़ुदा जो कसम मां दावा सां ॻाल्हि कई थी। जेकॾहिं तक़दीर बदिलजी न वञे दोस्तो, ॿी ॻाल्हि यादि रखिजो, नियत साफ़ रखो। नियत साफ़ वारे जे अंदर में अल्लाह एॾी रोशनी नाज़िल कंदो आहे, एॾियूं उन जे सदके उन जे घर में रहमतियूं नाज़िल कंदो आहे, शायदि उन बंदे खे ज़ाहिर थी ॾेखारण में अचनि न त ख़ुदा जो कसम ख़ुशीअ में सजदे में हलियो वञे, उथण ते दिलि बि न चवंदसि। यादि रखो अल्लाह जा प्यारो,